मां तो वटे झुकां थो, मां तो ॾे अचां थो। खुदा कुछ थो घुर्जे त तोखां घुरां थो। परावने ऐं पंहिंजन खां छाले घुरां, ओ झोलियूं भरींदड़ थो तो ॾे त कयां। परावने ऐं पंहिंजन खां छाले घुरां, ओ झोलियूं भरींदड़ थो तो ॾे त कयां। मां तो वटे झुकां थो, मां तो ॾे अचां थो। खुदा कुछ थो घुर्जे त तोखां घुरां थो। परावने ऐं पंहिंजन खां छाले घुरां, ओ झोलियूं भरींदड़ थो तो ॾे त कयां। मां बीमार आहियां निहारे नथो को, दवा को वठी ॾे संभारे नथो को। मां बीमार आहियां निहारे नथो को, दवा को वठी ॾे संभारे नथो को। सॼो तो के साईं खयां हथ मुरोई, खुदा मुंहिंजे दिल जा छॾे दर्द धोई। दवा खां बिनाई शफ़ा मां वठां थो। खुदा कुछ थो घुर्जे त तोखां घुरां थो। परावने ऐं पंहिंजन खां छाले घुरां, ओ झोलियूं भरींदड़ थो तो ॾे त कयां। मोहम्मद जे सदके तू मन सुवाल मुंहिंजो ॾिसे थो पयो ऐं खुदा हाल मुंहिंजो। मोहम्मद जे सदके तू मन सुवाल मुंहिंजो ॾिसे थो पयो ऐं खुदा हाल मुंहिंजो। कमाई हलालनि जी कादिर अता कर, खुदा ख्वाब मुंहिंजा तू सारा सचा कर। रखी निरड़ नुख ते मारोई पवां थो। खुदा कुछ थो घुर्जे त तोखां घुरां थो। परावने ऐं पंहिंजन खां छाले घुरां, ओ झोलियूं भरींदड़ थो तो ॾे त कयां। मां तो वटे झुकां थो, मां तो ॾे अचां थो। खुदा कुछ थो घुर्जे त तोखां घुरां थो। परावने ऐं पंहिंजन खां छाले घुरां, ओ झोलियूं भरींदड़ थो तो ॾे त कयां। परावने ऐं पंहिंजन खां छाले घुरां, ओ झोलियूं भरींदड़ थो तो ॾे त कयां। खुदा तो कमानी ऐं पाणी घुरां थो। बुखियो या उञो कोन जग में रहां थो। खुदा तो कमानी ऐं पाणी घुरां थो। बुखियो या उञो कोन जग में रहां थो। तू माण्हुनि जियां ॾेई न मेहणा ॾिए थो। खुदा ख़ुशि घुरण ते घणो तो थिए थो। तू ॾे थो लटा मां बदन ते ढकियां थो। खुदा कुछ थो घुर्जे त तोखां घुरां थो। परावने ऐं पंहिंजन खां छाले घुरां, ओ झोलियूं भरींदड़ थो तो ॾे त कयां। परावने ऐं पंहिंजन खां छाले घुरां, ओ झोलियूं भरींदड़ थो तो ॾे त कयां।
खुशी गम खुदा तुझ तरफा तो समझा समी अजीब धई तो के भरसा तो समझा खुशी गम खुदा तुझ तरफा तो समझा समी अजीब धई तो के भरसा तो समझा महर हाल में राज़ी तुझी रज़ा ते मगर दीदम हुजी अकुजी सखाते पहर गम खुशी जा अखिन ते रखा तो खुदा कुछ तो घुरजे तो खां घुरा थो परावने पहजन कछाले घुरा ओ झोलियों भरी दड़ तो दे तया परावने पहजन कछाले घुरा ओ झोलियों भरी दड़ तो दे तया मतो वटे झुका थो मतो दे अचा थो खुदा कुछ तो घुरजे तो खां घुरा थो परावने पहजन कछाले घुरा ओ झोलियों भरी दड़ तो दे तया परावने पहजन कछाले घुरा ओ झोलियों भरी पेशकश दुआ इंटरप्राइजेस सखर आवाज नाथा राशिद अहमद मंगी मोबाइल नंबर 0300 311 550 इस्लामी शायर अब्दुल समी घांगरो।